मुक़रर वक्त ते लिस्टियूं जमा न कराइंदड़ सियासी पार्टी के मखसूस सीटूं न मिली सघंदियूं। कामयाबी हासिल करण खां पोइ उम्मीदवार कंहिं ॿी पार्टी में शामिल न थी सघंदो। का बि सीट हासिल न करे सघंदड़ पार्टी मखसूस सीटूं न वठी सघंदी। क़ौमी असेंबली सेनेट मां इलेक्शन एक्ट तरमीमी बिल जी अक्सरियत राय सां मंज़ूरी। मुख़ालिफ़ धुर जो हंगामो। पंहिंजी सीटुनि ते बीही नारेबाज़ी करण वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त शिबली फराज़ तरफ़ां भाङे 3 अक्सरियत खसण जी दावा दुरुस्त नाहे। आइन जी 3 ॿीहर लिखण में वॾो फ़र्क़ु आहे। कानून साज़ी करण अदलिया न पर पार्लियामेंट जो कमु आहे। तहरीक इंसाफ इलेक्शन एक्ट तरमीमी बिल ख़िलाफ़ अदालत में वञण जो ऐलान करे छॾियो। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त इलेक्शन एक्ट तरमीमी बिल आइन ऐं कानून जी भञकड़ी आहे। मेंबरनि खे बि ख़बर नाहे त कहिड़े क़िस्म जी कानून साज़ी कई पई वञे। साज़िश तहत तहरीक इंसाफ जे मेंबरनि खां चूंड निशान खसियो वियो। नए कानून साज़ी ज़रिए अदालती फ़ैसिले खे कोशिश कई पई वञे। बांग्लादेशी शागिर्दनि जे अल्टीमेटम खां पोइ सदर शाहबुद्दीन पार्लियामेंट टोड़े छॾी। अॻूणी वज़ीर आज़म ख़ालिदा ज़िया जेल मां आज़ाद। प्रोफेसर यूनुस उबूरी हुकूमत जो सलाहकार थियण ते राज़पो ज़ाहिर करे छॾियो। अॻूणी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद ॻुझे हंधि मुंतक़िल। अमरीका तरफ़ां संदसि वीज़ा रद्द। बरतानिया मुंतक़िलीअ ताईं भारत में ई रहण जो फ़ैसिलो। मुख़्तलिफ़ शहरनि में छिकताण बरक़रार। चीफ जस्टिस जे घर ते हमिलो। शेरपुर जेल मां 500 कैदी फरार। मछरियल माण्हुनि अवामी लीग अॻवान जो होटल साड़े छॾियो। वधीक 24 ॼणा मारिजी विया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध सरकार जी कारकर्दगी खे बहितरीन करार ॾेई छॾियो। अवामी कम मीडिया ऐं सोशल मीडिया ते उजागर करण जी हिदायत। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीपी सिंध में घणो कमु कयो आहे जेको अवाम साम्हूं बहितर अंदाज़ में पेश न थी सघियो आहे। पीपी जी सिंध सरकार तालीम सिहत इंफ्रास्ट्रक्चर में मिसाली कमु कयो आहे। ॿियनि सूबनि खे ख़बर पवणु घुर्जे त पीपी केतिरा कम कया आहिनि। घोटकी में बेले खाते जी ज़मीन तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। ॻोठ मोहम्मद अली कल्होड़े में हथियार बंदनि दिलदार कल्होड़े खे क़तल करे छॾियो। भारे वेझो जवाबदार नौजवान खे क़तल करे लाश लोड़े छॾियो। कोस्टल हाईवे ते पुलिस एहलकार अदील अहमद कच्ची ऐं जलाल बलोच नौजवान जान मोहम्मद मला खे क़तल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार। ॾोह जो एतिराफ़। लखी गुलाम शाह भरिसां महर ऐं जतोई बिरादरीअ में पुराणी तकरार तां हिकु ॼणो क़तल। हथियार बंदनि अली नवाज़ महर खे क़तल करे छॾियो। हुसड़ी में ज़मींदार हथां क़तल थियल नींगर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। हैदराबाद टंडे मोहम्मद खान रोड ते धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस 3 ॾींहं गुज़रण बावजूद जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। पुलिस बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। लाड़कानी मां मुबैना तौर अगवा खां पोइ बाज़ियाब थियल नारी दुआ ब्रोही वालदेन हवाले। अदालत नारी जी तिबी चकास कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। जवाबदार जेल मुंतक़िल। दुआ ब्रोही अदालत में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त जवाबदार खेसि अगवा करण खां पोइ कराची में लॼा लुट कई। संदसि शादी बाबति रिकॉर्ड कयल वीडियो जाली आहिनि। ढिगड़ी में बदमनी ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त बदमनी सबबि वापारी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। हथियारबंद किरयाने जे दुकान तां 60,000 रुपया ॿियो सामान फुर करे विया। ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ऐं अरशद नदीम पेरिस ओलंपिक में जेवलिन थ्रो जे फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। जेवलिन थ्रो जो फाइनल राउंड 8 अगस्त ते खेॾियो वेंदो।